प्रियालो लॻ सिंधु दरिया में पाणी चाढ़ सबबि केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। पाणी में वाध सबबि घरनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। रहवासियुनि इंतिज़ामिया खे मदद जी अपील कई आहे। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त प्रियालो लॻ सिंधु दरिया में पाणी चाढ़ सबबि केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। पाणी में वाध सबबि घरनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। रहवासियुनि इंतिज़ामिया खे मदद जी अपील कई आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त प्रियालो लॻ सिंधु दरिया में पाणी चाढ़ सबबि अलरा बंद वटि केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। पाणी में वाध सबबि घरनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। रहवासियुनि इंतिज़ामिया खे मदद जी अपील कई आहे। प्रियालो लॻ सिंधु दरिया में पाणी चाढ़ सबबि अलरा बंद वटि केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। पाणी में वाध सबबि घरनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। रहवासियुनि इंतिज़ामिया खे मदद जी अपील कई आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं त प्रियालो लॻ सिंधु दरिया में पाणी चाढ़ सबबि अलरा बंद वटि केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। पाणी में वाध सबबि घरनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। रहवासियुनि इंतिज़ामिया खे मदद जी अपील कई आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त प्रियालो लॻ सिंधु दरिया में पाणी चाढ़ सबबि अलरा बंद वटि केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। पाणी में वाध सबबि घरनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। रहवासियुनि इंतिज़ामिया खे मदद जी अपील कई आहे। प्रियालो लॻ सिंधु दरिया में पाणी चाढ़ सबबि अलरा बंद वटि केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। पाणी में वाध सबबि घरनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। रहवासियुनि इंतिज़ामिया खे मदद जी अपील कई आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं प्रियालो लॻ सिंधु दरिया में पाणी चाढ़ सबबि अलरा बंद वटि केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। पाणी में वाध सबबि घरनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। रहवासियुनि इंतिज़ामिया खे मदद जी अपील कई आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं प्रियालो लॻ सिंधु दरिया में पाणी चाढ़ सबबि अलरा बंद वटि केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। पाणी में वाध सबबि घरनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। रहवासियुनि इंतिज़ामिया खे मदद जी अपील कई आहे। प्रियालो लॻ सिंधु दरिया में पाणी चाढ़ सबबि अलरा बंद वटि केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। पाणी में वाध सबबि घरनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। रहवासियुनि इंतिज़ामिया खे मदद जी अपील कई आहे। प्रियालो लॻ सिंधु दरिया में पाणी चाढ़ सबबि अलरा बंद वटि केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। पाणी में वाध सबबि घरनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे।